वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। गवर्नमेंट रिटायर्ड एम्प्लॉइज़ वेलफेयर एसोसिएशन सिंध जे मरकज़ी अॻवाननि चिताव ॾिनो आहे त संदन मुतालबा तस्लीम न कया विया त जून जे पहिरें हफ़्ते में कराची प्रेस क्लब साम्हूं धरणो हयो वेंदो। इहो धरणो मुतालबनि जी मिन्नता ताईं जारी रहंदो। अहिड़ो चिताव हुननि प्रेस क्लब जे हाल में कोठायल नवनि चूंडिजी आयल बॉडी जे उहिदेदारनि जी हलफ़बरदारी तक़रीब खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॾिनो। हलफ़बरदारी तक़रीब में हलफ़ खणंदड़नि में सदर सुरैया मेमण, सीनियर नायब सदर मोहम्मद कासिम पठान, नायब सदर शुएब बिन मूसे, गुलाम रसूल कल्होड़ो, जनरल सेक्रेटरी बिलावल खान पंवर, नज़ीर हुसैन जतोई, मोहम्मद हुसैन राठौड़, मुश्ताक अली उजण, कोलराम मेघवाड़, अहमद अली पठान ऐं ॿियनि उहिदेदारनि हलफ़ खंयो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुननि चयो त गुज़िरियल केतिरे अरसे खां गिरेवा सिंध जे प्लेटफॉर्म तां मुतालबनि जी मिन्नत लाइ एतिराज कंदा रहिया आहियूं। असांजे मुतालबनि में ग्रुप इंश्योरेंस, बेनोलेंट फंड, पेंशन में 10% वाध न मिलण, सेहत कार्ड जारी न करण, ईंदड़ बजट में महांगाई खे मद्देनज़र रखंदे इज़ाफ़ो करण समेत सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमल कराईंदे ग्रुप इंश्योरेंस बेनोलेंट फंड ॾिनो वञे जा मुतालबा तस्लीम न कया विया त जून जे पहिरें हफ़्ते में कराची प्रेस क्लब साम्हूं पूरी सिंध जा रिटायर्ड बोढ़ा ज़ईफ़ पेंशनर धरणो हणंदा। इहो धरणो मुतालबनि जी मन्नता ताईं जारी रहंदो।